अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रुअण सां रीझन रातो ॾींहुं रुआं, लाड़े लुड़क अखियुनि पेरें हूंद पवां, धरती सभ धुआं लुड़कनि साण लतीफ़ चए। भलारे भिट धणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जे कुंड कुड़िश ताईं जंहिंजा माॻ ॿुधिजे पियो उन्हनि मिड़नी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। प्रोग्राम कुझु वर्ग किताब मां साण करे अवां जी ख़िदमत में हाज़ुर अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जित हुजो, सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अवां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। शाल जिते हुजो, जग में वसंदा रहो, आबाद रहो ऐं धरती लाइ जा खोड़ींदा रहो। प्रोग्राम में वर्क वरायूं था मुफ़्किर आज़म जदीद क़ौम परस्ती जे बानी साईं जेम्स सैद जे किताब 1 यूनिट जी कहाणी जा ऐं उन मां अवां जी ख़िदमत में पेश करियूं था चूंड वर्क। किताब जी शुरूआत में अर्ज़ नाशर जे उनवान सां इब्न हयात पहवर लिखे थो, 1 यूनिट जो मसइलो बंगाल, सिंध, सरहद ऐं बलूचिस्तान जे रहाकनि लाइ बेहद अहम मसइलो आहे। उन करे लाज़मी हो त हिकु अहिड़ी तसनीफ़ पेश कई वञे जंहिं में उन मसइले बाबति ख़ासि तौरु सिंधी क़ौम लाइ सही रहबरी मौजूदु हुजे। उहो तारीख़ी फ़र्ज़ मोहतरम जनाब जेम्स सैद साहिब ई वधीक ख़ुशि असलूबी सां सरअंजाम ॾेई सघियो थे, जंहिं शुरू खां ई 1 यूनिट जी मुखालफ़त जे पादाश में साला साल नज़रबंदियुनि जेलनि ऐं ॿियनि ज़हनी ऐं रूहानी अज़ियतनि ऐं तकलीफ़नि खे बर्दाश्त कंदे 1 यूनिट जी मुखालफ़त खे पंहिंजो ईमान पइजातो आहे। हिन किताब जे में 1 यूनिट खे वजूद में आणण वारे ॾींहं खां वठी अॼु ताईं जिन साज़िशी ऐं बेजा तरीक़नि ते अमल कंदे शामिल सूबनि ख़ासि तौरु सिंध खे इक़्तिसादी, सियासी ऐं सक़ाफ़ती तौरु नुक़सान में वरितो वियो आहे, तंहिंजे मुख़्तसर लफ़्ज़नि में उपटार कयल आहे। हर उहो मुहिब वतन जंहिंजे दिलि में पंहिंजी सरज़मीन सां गॾोगॾु ॿियनि मज़लूम क़ौमनि जे हक़ ख़ुददारियत ऐं संदन जुदागाना इलाइक़ी हैसियत बहाल कराइण लाइ सालह जज़्बो ऐं ईमान आहे, उन लाइ हिन किताब जो मुतालियो बेहद अहमियत वारो आहे। किताब जी ॿी ख़ूबी हीअ आहे त मुतहदा मुहाज़ जे कारकुननि ऐं हमदर्दनि लाइ हीअ हिकु निसाबी सियासी किताब जी हैसियत रखे थो। मसलन 1 यूनिट जे ख़ात्मे लाइ कहिड़ा बुनियादी शर्त साम्हूं रखिजनि, कहिड़ियूं सियासी तहरीकूं उन मामरे में तावन कंदियूं ऐं 1 यूनिट खे कहिड़नि बेजा रस्तनि सां हिक न ॿिए सूरत में क़ाइमु रखण जूं लाहासिल कोशिशूं कयूं पियूं वञनि, वग़ैरह वग़ैरह। उमेद आहे त हीअ किताब उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे सम्झण ऐं सिंध जी क़दीमी जुदागाना इलाइक़ी हैसियत खे बहाल कराइण लाइ हिकु मशअले राह तौरु कमु ईंदो। एंटी 1 यूनिट कॉन्फ्रेंस। हीअ इफ़्तिताह खुतबो हैदराबाद सिंध में कोठायल एंटी 1 यूनिट कॉन्फ्रेंस जे मौक़े ते 9 मार्च 1969 ते पढ़ियो वियो। बिरादरान अज़ीज़, बावजूद उन फ़ैसिले जे त आईंदा अमली सियासत में हिसो न वठिणो अथमि, पर वक़्त जी ज़रूरतनि ऐं अव्हां जी मुहबत आर्ज़ी तरह छिके आणे पब्लिक प्लेटफार्म ते अव्हां सां शामिल करायो आहे। मुंहिंजो अमली सियासत खां किनारा कशी जो फ़ैसिलो क़तई अणटर ऐं आख़िरी आहे। उन जा कारण तबियत जी नासाज़ी ऐं सियासत अमली जो जे मुहरक जज़्बनि जहिड़ोक शोहरत जी बुख, इज़त जी उञ, इक़्तिदार जे हुसूल जी अहमियत, क़दर ऐं क़ीमत घटिजण आहिनि। तंहिं करे उमिरि जी तक़ाज़ा ऐं तिबी रुझान जे करे ज़िंदगी जो बाक़ी हिसो क़ौमी इख़लाक़, तज़किये नफ़्स ऐं सही तालीम जे फ़रोग़ ऐं तबलीग लाइ सर्फ़ करण जो फ़ैसिलो कयो अथमि, जंहिं लाइ किताबनि जो मुतालियो ऐं तसनीफ़ हिकु मशग़लो हो। लेकिन हिन वक़्तु जॾहिं त असांजो मुल्क ऐं क़ौम नाज़ुक दौर मां गुज़री रहिया आहिनि, त अहिड़े वक़्तु उनजी ख़िदमत ऐं मशवरा खां इनकार करण खे कुफ़रान नेमत ऐं फ़र्ज़ नाशनासी सां बराबरि सम्झंदे अव्हां जे सॾ ते लबैक चई अथमि
ऐं बावजूदु तबियत जे मुखालिफ़ लाड़े जे अव्हां जे दरमियान हाज़िर आहियां। सिंध खे 1843 में अंग्रेज़नि फ़तह करे इंतज़ामी सहूलियत ख़ातिर सिंध जे हज़ार सालनि जी रिवायात ऐं क़ौमी इज़त जे ख़िलाफ़ 1847 में बम्बई इलाइक़े सां ॻंढे छॾियो। आख़िर 1935 में घणनि कोशिशनि खां पोइ सिंध खे बम्बई खां आज़ादु करायो वियो। मूं उन जी मुख़्तसर तारीख़ बम्बई खां सिंध जी आज़ादी नाले पंहिंजी हिकु शाया थियल किताब में ॾिनी आहे। 1938 में सिंध जी जुदा असेंबली क़ाइमु थी ऐं सिंधी वज़ारत वजूद में आई ऐं 1954 ताईं बावजूदु वज़ारतनि बदिलजण जे उन जो जुदा वजूद क़ाइमु रहंदो आयो। उन खां पोइ हिकु वॾे सूबे जे मुस्तक़िल मुफ़ाद ख़ातिर सिंध खे ज़बरदस्ती सां वन यूनिट में दाख़िल कयो वियो। उन दौर में सिंधी मेंबरनि इक़्तिदार जे हुसूल, शख़्सी इख़्तिलाफ़नि ऐं मुख़्तलिफ़ सबबनि करे जेको किरदारु अदा कयो उहो कंहिंखां बि लिकियलु न आहे। वन यूनिट जो लहणु बाहिमी इख़्तिलाफ़नि ऐं मेंबरनि जे ख़ुदि मतलबी करे हो। हिन वक़्तु शागिर्दनि, क़ौमी कारकुननि ऐं अवाम जी बेदारी हालतनि में तब्दीली आणे छॾी आहे ऐं वॾा बुत ढहण खे नज़दीक अची बीठा आहिनि। मरकज़ी असेंबली में तब्दीली अचण वारी आहे ऐं मकानी सियासत में नए दौर जो आगाज़ थियण वारो आहे। हेसि ताईं असां सभिनी खां घणियूं ग़लतियूं थियूं आहिनि, तंहिं करे गुज़िश्ता कमज़ोरियुनि खे दरगुज़र करे नए दौर जो अहिड़ो आगाज़ करिणो आहे जो वरी असां खां साॻे क़िस्म जूं ग़लतियूं सरज़द न थियनि। हिन वक़्त ताईं असेंबलियुनि ऐं मुल्कनि ऐं मुल्की सियासत में असांजे मथां तबिके ज़ाती इक़्तिदार, इज़त जो कारण ऐं मिल्कियत ठाहिण जो ज़रियो सम्झी पए हिसो वरितो आहे, पर हींअर असांखे अॻिए तरीक़नि खे छॾे ख़िदमत ख़ल्क़, मुल्की सलामती, अवामी फलाह ऐं बहबूदी जे बुनियादनि ते हिसो वठणु घुरिजे। उन लाइ जेकॾहिं आऊं कुझु साफ़ गोई खां कमु वठां त मूंखे माफ़ कंदा, छाकाणि त हींअर मुल्की सियासत में हेठिएं मक़सदनि खे मशअले राह तौरु कमु आणिणो आहे। नंबर 1, सिंध खे मग़रबी पाकिस्तान वन यूनिट खां आज़ादु कराए अॻूणा सूबा बहाल कराइणा आहिनि। नंबर 2, मुल्की सियासत खे आईंदा लाइ हतल इम्कान इक़्तिदार जे बुखियनि, इज़त जे तालिबनि ऐं हुसूल इमलाक जे ख़्वाहिशमंदनि खां पाक रखण जी कोशिश करणी आहे। नंबर 3, आईंदा लाइ सियासी पार्टियुनि जी वाग बेलोस क़ौमी कारकुननि, क़ुर्बानी जे पुतलनि ऐं दर्द दिलि रखंदड़ माण्हुनि जे हथनि में ॾियणी आहे। नंबर 4, असांखे शख़्सी पार्टीबाज़ी, गुज़िश्ता इख़्तिलाफ़नि, अॻूणनि कयल ग़लतियुनि जे इंतकामी जज़्बे ऐं अॻूणनि ऐं नवनि सिंधियुनि जे तफ़ावतनि खां बरतर ऐं बालातर रहणो आहे। हर उहो सिंधी जो असांजे मथे ज़िक्र कयल मक़सदनि लाइ बिना का शर्त शरूत जे वन यूनिट जे ख़िलाफ़ु शामिलु थियण ऐं मदद करण लाइ तयारु थिए, असांखे उन जी मदद हासिलु करणी आहे। नंबर 5, हिन वक़्तु जिन माण्हुनि खे किन सबबनि करे शरीक करे न सघिया आहियूं ऐं किन कोताहियुनि करे खेनि दावत न मोकिले सघिया आहियूं या बावजूदु दावत मोकिलण जे हू मुख़्तलिफ़ वजूहात सबबा हिन मजलिस में शरीक न थिया आहिनि, तिन खे हिन क़ौमी मुहाज़ खां ॿाहिरि रखण जो को बि इरादो कोन आहे। ग़लतियूं हर हिक खां थियनि थियूं, उन्हनि खे दरगुज़र करणु क़ौमी मुफ़ाद ऐं मुसलियत वक़्त जी अहम तक़ाज़ा आहे। नंबर 6, सिंध जी आज़ादु करण बाद असांजे मुहाज़ जा मुख्य ऐं बुनियादी असूल क़ौम परस्ती, मुआशी इंसाफ़ ऐं जमहूरियत रखणा आहिनि। नंबर 7, आख़िर असांखे मुस्तक़बिल में मुल्क जी सियासी लीडरशिप अवाम जे हथनि में आणणी आहे, लेकिन वन यूनिट जे ॾाहण ताईं अहिड़ा इख़्तिलाफ़ी मसइला पैदा न करणा आहिनि जिन जे करे असां में इख़्तिलाफ़ पैदा थिए ऐं मक़सद जे हुसूल में रुकावट जो कारण बणिजनि। नंबर 8, जेके साहिब असां सां हिन तहरीक में शामिलु थियणु घुरनि था, तिन खे शाह लतीफ़ जे हेठिएं बैत खे पंहिंजे ज़हन में ज़रूरु रखणो आहे। सरतियूं सॼी सुञ मतां का मुसी हले, पाणी नाह पटण में राव सुझे रुञ, मतां मरे उञ कॾे परातो कुन्हू खे। नंबर 9, ख़ुदा जी महिरबानी, मुख़लिस कारकुननि जी हिमत ऐं क़ुर्बानी सां ॾुखिया ॾींहं जल्द दूर थियण वारा आहिनि ऐं सिंध खे वरी आज़ादु करे उन में अॼु सरे नओ तामीर करणी आहे। नंबर 10, असांखे आईंदा माण्हुनि में इहो शऊर पैदा करिणो आहे त हू खरे ऐं खोटे जी शनाख़्त करे
सियासी इक़्तिदार, ज़ाती वक़ार, इज़्ज़त ऐं अमलाक जे तालबनि जी पोइलगी खां पाण खे पासो रखनि ऐं ख़िदमत ख़ल्क़ असूलनि जी पाबंदी ऐं क़ुर्बानी जे पुतलनि खे पंहिंजो रहबर बणाइनि। नंबर 11, मूं इहो फ़ैसिलो कयो आहे त जेसिताईं सियासी मामलनि में अव्हां सां शामिल रहंदुसि, असेंबली जी मेंबरी ऐं वज़ारत वग़ैरह में पाण न फासाईंदुसि। असांखे हिन वक़्तु सिंध में हर गुरू ऐं हर शख़्स जी मदद जी ज़रूरत आहे, लेकिन अव्हां खे यकीन थो ॾियारियां त आउं हमेशह उहो ख़्यालु मदे नज़र रखंदुसि त के माण्हू या गुरोह असांखे कंहिं बि सूरत में हाथियो बणाए इस्तेमालु न कनि। नंबर 12, हिन वक़्तु जिन माण्हुनि खे सदर साहिब जे ढाका वारनि मुसलहतनि में शिरकत करणु, संदन दौर वज़ारत में वन यूनिट क़ाइमु रखणु या उनजी हिमायत करण वारनि खे शामिल न करे सघिया आहियूं त उनजो मक़सदु आरज़ी आज़माइश आहे। जॾहिं उन्हनि मां के बि शख़्स बिना शर्त शरूत जे असांजे मक़सद जे हुसूल लाइ शामिल थियणु घुरंदा त उन्हनि खे शामिल करण में को बि एतिराज़ करणु न घुरिजे। नंबर 13, असांजे हिन महाज़ जा मुख्य मक़सद ही रहंदा। अलिफ़, वन यूनिट डहिराए नंढनि सूबनि खे मुकमल ऑटोनॉमी वठाए ॾियणु। बे, सिंध जे ॿीहर आज़ादु थियण बाद सिंधी सियासत खे पाक साफ़ करे अवाम जी तरक़ी खुशहाली ऐं मुल्की तइमीर लाइ कुतब आणणो आहे। जीम, मुआशी इंसाफ़ हिकु अहिड़ो ज़रियो आहे जंहिं वसीले अवाम जी ज़िंदगी जो मयार बुलंद थी मुल्क मां बुख, बेरोज़गारी, जहालत, बीमारी, बद इख़लाक़ी दूर थी सघनि थियूं। नंबर 14, वन यूनिट जी खुलम खुला मुखालफ़त करणु असांखे हिन मुहाज़ में शामिल करणु घुरिजे। हिननि खे 1952 जे आइन जी बहाली ऐं ज़ोनल फेडरेशन कंहिं बि सूरत में क़बूल न करणा आहिनि। जेके माण्हू अहले पंजाब जी रज़ामंदी ख़ातिर वन यूनिट जे ख़िलाफ़ आवाज़ उथारण जे बावजूदु मथे ज़िक्र कयल ॿिनि शर्तनि सां शामिल रहे आहिनि, से असां सां शामिल न थियनि। नंबर 15, मूंखे ख़बर आहे त असांजे जिन नौजवान शागिर्दनि ऐं क़ौमी कारकुननि हिन इनक़लाब आणण में हिसो वरितो आहे, तिन खे चंद शख़्सनि ऐं गिरोहनि जे इब्नल वक़्ती वारी पॉलिसी ख़िलाफ़ सख़्त रंजीदगी आहे। लेकिन आऊं खेनि संदन क़ुर्बानियुनि, हिम्मत ऐं सदाकत जो वास्तो विझी अर्ज़ कंदुसि त वन यूनिट डाहिण ताईं ज़रा थधाई खां कमु वठनि, छाकाणि त वन यूनिट जे डाहिण में असांखे हर सिंधी जी मदद जी ज़रूरत आहे। असांजे अवाम में अञा एतिरो शऊर पैदा न थियो आहे जो उन्हनि क़ौमी कारकुननि ऐं ख़ादमनि खे कसीरुल तइदाद में असेंबलियुनि में चूंडे मोकिलियनि। पैसे, ज़ाती इक़्तिदार, लॻ लाॻापे, ज़मींदार, पीर ऐं मौलवी खे अञा असांजे मुआशिरे में घणो असरु आहे। ॿ कम हिके वक़्तु थी न सघंदा, तंहिं करे वन यूनिट डाहिण ताईं इख़्तिलाफ़ी मसइला छेड़णु दानिशमंदी न आहे। असांजे नौजवान क़ौमी कारकुननि खे मुल्क ऐं अवाम जे मुस्तक़बिल दुरुस्त करण लाइ पंहिंजो कमु जारी रखिणो पवंदो, लेकिन हाल ऐं मुस्तक़बिल जे मसइलनि जे विच में तमीज़ करणु लाज़मी थींदी। सिंध जी जुदाई खां पोइ इक़्तिसादी ऐं इख़लाक़ी मसइला छेड़े फ़िज़ा साफ़ कराए सघजनि था। शेख अब्दुल मजीद साहिब ऐं आऊं बूढ़ा थी चुका आहियूं। आईंदा जे रहबरी जी वाग नौजवाननि खे वठणी आहे, पर आऊं काफ़ी उमिरि सियासत जे मैदान ते रहंदे ऐं मुख़्तलिफ़ तजर्बनि ऐं मालूमात जे बुनियाद ते ॾिसी रहियो आहियां त घणनि नौजवाननि में सदाकत, जज़्बा ईमानी ऐं दिली हिम्मत जे बावजूदु होश खां वधीक जोश ग़ालिब पइजो वञे। जोश ऐं जज़्बो लाज़मी आहिनि, पर हक़ाइक़ दहर खे साम्हूं रखी क़दम खणणु सियासी कामयाबी लाइ तमामु ज़रूरी आहे। नेशनल असेंबली जे जिन मेंबरनि हिम्मत करे वन यूनिट जी मुखालफ़त में आवाज़ खड़ो कयो आहे, तिन खे आऊं मुबारकबाद ॾियां थो। उमेद अथमि त हू आईंदा बि साॻी राह इख़्तियार कंदा ईंदा ऐं ज़ाती लालच ऐं कंहिं डप जे करे मौजूदा इख़्तियार कयल रवैये खां फिरी न वेंदा। हिन मुहाज़ खे वधीक मज़बूत बणाइण लाइ बलूचिस्तान ऐं सरहद जे सूबनि में बि अहिड़ा मुहाज़ क़ाइमु कराए उन्हनि खां पोइ सभिनी सूबनि जे मुतहदा मुहाज़ क़ाइमु करणो पवंदो त जीअं वॾनि सूबनि ख़ासि करे बंगाल जा सियासतदान असांजी मदद करण में पंहिंजो बि फ़ाइदो सम्झनि। आख़िर में आऊं अवामी लीग जे लीडर शेख मुजीबुर रहमान ऐं अहले बंगाल जे उन्हनि सभिनी पार्टियुनि जो शुक्रियो अदा करण खां रही नथो सघां जिन बिना कंहिं शर्त शरूत जे वन यूनिट डाहिण ऐं मग़रबी पाकिस्तान जे निंढनि सूबनि खे मुकमिल ऑटोनॉमी ॾियारण में आवाज़ उथारियो आहे। आख़िर में आऊं अवां सभिनी साहिबनि जो शुक्रियो अदा करियां थो जो अवां सिंध जे हर गोशे खां कही हिते अची असांजी हिम्मत अफ़ज़ाई
ऐं मदद लाइ गॾु थिया आहियो। ग़ुलाम मुर्तज़ा। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं मुफ़्कर आज़म रहबर सिंध साईं जीम सेठ जे किताब वन यूनिट जी कहाणी मां संदसि ख़ूबसूरत तक़रीर। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं अव्हांजी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे कुझु वर्क किताब मां साण करे अव्हांजी ख़िदमत में हाज़ुर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। जीअं त अव्हांखे इहा भली बि त ख़बर आहे त रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं वॉइस ऑफ सिंध टेलीविज़न सिंध जे तर्जुमान वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि। जितां सिंध में थींदड़ हर बेवाजिबी ऐं क़ौमी मसइलनि ते असीं दलेरी सां पंहिंजो आवाज़ु बुलंद कंदा आहियूं। इल्मु अदब सियासी समाजी ऐं सक़ाफ़ती सरगर्मियुनि खे असीं अवली जे बुनियाद ते नशर करे अव्हांजी ख़िदमत में पेश कंदा आहियूं। पंहिंजे क़ौमी आवाज़ खे घर घर पहुचाइण में पंहिंजो क़ौमी किरदारु अदा करियो। 24 कलाक नशर थींदड़ हिननि क़ौमी इदारनि खे अव्हांजे साथ सहकार ऐं माली सहायता जी ज़रूरत आहे। सुजाॻी जे सफ़र में अचो असां सां हमक़दम बणिजो त जीअं सुजाॻी वारो सफ़र अञा बि वधीक लाभाइतो बणिजी सघे। दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मान वारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनक़लाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिकु नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।